अहम ख़बर है अवां सां शेयर कंदासीं। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 5 में हथियारबंदनि जी बेकरी ते फायरिंग, रिटायर्ड सिक्योरिटी ऑफिसर मारिजी वियो। मार्चवेल जी सुञाणप रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर सईद जे नाले सां थी आहे। वाक़ियो पुर दौरान मुज़ाहिमत ते पेश आयो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP ॾखण खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। क्राइम सीन जी मदद सां जवाबदारनि ताईं जल्द पहुचाई उन्हनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणायो वेंदो। अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर कराची जे इलाइक़े डिफेंस 5 में हथियारबंदनि जी बेकरी ते फायरिंग, रिटायर्ड सिक्योरिटी ऑफिसर मारिजी वियो। मारिजी वियल जी सुञाणप रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर सईद नाले सां थी। अपडेट कंदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP ॾखण खां तफ़सील तलब करे वरिता। क्राइम सीन जी मदद सां जवाबदारनि ताईं जल्द पहुच ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणाइण जो हुकुम। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 5 में हथियारबंदनि जी बेकरीअ ते फायरिंग, रिटायर्ड सिक्योरिटी ऑफिसर मारिजी वियो। मार्चवेल जी सुञाणप रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर सईद जे नाले सां थी। वाक़ियो पुर दौरान मुज़ाहिमत ते पेश आयो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP कराची ॾखण खां तफ़सील तलब करे वरिता आहिनि। अपडेट कंदासीं। हिकु भेरो ॿीहर कराची जे इलाइक़े डिफेंस फेज़ 5 में हथियारबंदनि जी बेकरी ते फायरिंग, रिटायर्ड सिक्योरिटी ऑफिसर मारिजी वियो। अवां खे ॿुधाए रहिया आहियूं मारिजी वियल जी सुञाणप रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर सईद नाले सां थी। वाक़ियो पुर दौरान मुज़ाहिमत ते पेश आयो। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वठंदे SSP ॾखण खां तफ़सील तलब करे वरिता। क्राइम सीन जी मदद सां जवाबदारनि ताईं जल्द पहुच ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी खे यकीनी बणाइण जो हुकुम। तफ़सील मालूम कंदासीं। आमिर सुप्रो खां जी अपडेट कजो। डिफेंस वारे नंबर 26 में फायरिंग थी आहे। फायरिंग ॿुधाए वञे पियो त पुर मज़ामत ते थी आहे। फायरिंग सबबि रिटायर जेको मेजर आहे उहो मौक़े ते ई मारिजी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फायरिंग जो वाक़ियो पुर मज़ामत ते पेश आहे। ॿिए तरफ़ वज़ीर दाख़िला जेको आहे ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो आहे। उन SSP साउथ खां जेके आहिनि तफ़सीलात तलब करे वरिता आहिनि। निजी बैंक अॻियां जेको माण्हू हुयो उहो हिकिड़ो सिक्योरिटी गार्ड ॿुधाए वञे पियो, जेको रिटायर मेजर ॿुधाए वञे पियो। उन बैंक मां 5 लख रुपया खयूं वञे पियो त उते पुर मज़ामत जेके फोरू हुया उन्हनि खे फायरिंग करे क़त्ल करण खां बाद में जेकी आहे असां मौक़े तां फ़रार थी विया आहिनि। ॿिए तरफ़ पुलिस जो चवणो आहे त इंक्वायरी करे रहियो। इलाइक़े जा CCTV फुटेज जेके आहिनि उहे बि करे रहिया आहियूं। पर वज़ीर दाख़िला सख़्ती सां चयो आहे त जेके मुलज़िम फायरिंग कंदड़ आहिनि उनखे जल्द गिरफ़्तार करे कैफ़े किरदार ताईं पुॼाए वञे। वॾी महिरबानी आमिर।